हिते असां जो तकरीरूं वो ॿुधंदा वरी साईं सतवाल जो पटको ॿधियो बदअक़ीदे जी महफ़िल में बियो पहिरीं सफ़ ते वेठल हूंदा। अरे बाबा तू हिदायत करा वई साईं ॿुधण त सभिनी खे खपे न। तोखे अछी ॾाढ़ी थी वई अञा तोखे पक न थी आहे त तूं सही अक़ीदे ते आ। माण्हू चवंदा न साईं हाणे कंहिंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे सही अलाए केरु। पहिरें त असांजन सुन्नियन में बीमारी इहा हिते असां जूं तकरीरूं ॿुधंदा वरी साईं सतवाल जो पटको ॿधियो बदअक़ीदे जी महफ़िल में बियो पहिरीं सफ़ ते वेठल हूंदा। अरे बाबा तू हिदायत करा वई साईं ॿुधण त सभिनी खे खपे न। याद रहे वज़ू जो मसइलो कोन असांजी क़ौम खे ऐं वरी निकिती आहे सॼे जहान जे मौलवियुनि खे ॿुधण। अदा असांजो सुन्नी वीचारो चवंदो साईं ॿुधण त सभिनी खे खपे छो बाबा साईं ख़बर त पवे न हू छा था चवनि। मूं चयो बादशाह आहे यार तोखे अछी ॾाढ़ी थी वई अञा तोखे पक न थी आहे त तूं सही अक़ीदे ते आ। ॿिए वटि वञण जो मक़सद इहो आहे नंढड़ो मिसाल तव्हांखे सम्झायां। ये कपड़ा सभु सिबराईंदा आहियूं कपड़ा सभु सिबराईंदा आहियूं न। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त वर्कशॉप में भलो दर्जी कहिड़ो कहिड़ो आहे ख़बर आहे या हर नए वॻे ते आज़माईंदा आहियो नई दर्जी खे। हर वॻो वठी आज़माइबो अदा हिन खां सिबराया अथमि वरी हिन खां सिबराया हिन खां सिबराया हिन खां सिबराया ओ अछी ॾाढ़ी थी वई अञा ख़बर न पई हुजे त भलो दर्जी केरु आहे। ट्रैक्टर नारो दौर आहे न हींअर हर गांइ जो दौर आहे। असांजे त माण्हुनि खे एतिरी बि ख़बर आहे त फलाणो ट्रैक्टर वारो हर सही थो लॻाए फलाणो ठगी थो करे। हीअं ई आहे असांजनि माण्हुनि खे इहा बि ख़बर आहे त कमद जी ट्राली में कहिड़ो कणतो हरू भरू वधीक लॻराए पर पिया असांजा खणे थो कहिड़ो वज़न पूरो करे फ़क़ीर ईअं ई आहे सॼी ख़बर आहे। पर अक़ीदे जे मसइले में असांजे सुन्नी खे अहिड़ी त बीमारी आहे अहिड़ी त बीमारी आहे हितां बि ॿुधंदो हुतां बि ॿुधंदो हुतां बि ॿुधंदो। टिनि डॉक्टरनि जी दवा गॾाए खाइण सां माण्हू जो मैदो ख़राब थी वेंदो आहे ऐं तव्हांजो वरी अक़ीदो सही रहंदो पंजाब मौलवी ॿुधण खां बाद में। अॼु ताईं जे माण्हू खे अञा इहा पक न थी आहे न त ॿियनि खे बि ॿुधी ॾिसां त उहो मरंदो त अल्लाह खां पनाह घुरे त ईमान बि हूंदुसि अलाए कोन। बुजुर्ग फरमाईंदा न यक दर गीर मुहकम गीर हिकिड़ो दर वठ पोइ उनखे मज़बूती सां वठ। ज़िंदगी गुज़री वञे पोइ वरी हेॾा होॾा जंहिं माण्हू खे हज़रत शेर मुस्तफा रहमतुल्लाह ताला अलैह जी सॼी ज़िंदगी जूं तकरीरूं ॿुधी बि जेको माण्हू पियो चवे त यार ॿिए खे बि ॿुधणु खपे काइनात में उन जहिड़ो बदनसीब इंसान केरु कोन्हे। जंहिंखे हज़रत अमीरुल मुजाहिदीन रहमतुल्लाह ताला अलैह जूं तकरीरूं ॿुधी बि उनखे ॻाल्हि सम्झ में न आई आहे त हक़ ते अलाए केरु पोइ उनखे हक़ वाकई मरण ताईं सम्झ में ई कोन ईंदो। पर यार अक़ीदो त पंहिंजो पको धार न। अक़ीदो त हिकिड़ी जॻह ते हुजे न घटि में घटि इहे न जिथे रुगो भला सियासी तौर ते त असां हिकिड़ी जॻह ते कोन आहियूं बिरयानी जे ठके ते बेग जे खड़कण ते असां वञूं था उहा त खणी पंहिंजी जॻह ते ॻाल्हि आहे। अक़ीदो त भला बिरयानी जी प्लेट ते न विकिणिजे न अक़ीदो त पको रखिजे न। अक़ीदो उहो ई हूंदो आहे जेको हिकिड़ो ई हूंदो आहे बसि। अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह ताला फरमाए दिल ब महबूब हिजाज़ी बस्ते अक़ीदो हिकिड़ो ई आहे। उहो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां दिल लॻाइण ऐं अहिड़े तरीक़े सां दिल लॻाइण जिथे नफ़े नुक़सान जो सोचण ई न बसि दिल ॾेई छॾी त बसि पोइ ॾेई छॾी हिकिड़ो भेरो दिल ॾेई छॾी त पोइ बसि हर रोज़ जॻह जॻह ते दिल कोन ॾिबी आहे।